गंबट में खबर से शेयर कंदासी। गंबट में नौजवान नारी 6 ॾींहनि खां परिस्रा नमूने गुम आहे। सोरे मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। गंबट में खबर से शेयर कई पिया। ॻोठ खोड़ो वासण पढ़ियल नारी सवेरा ज़ाल मंसूर 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम थी वई आहे। नारी जे पीउ रियाज़ हुसैन सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त धीअ 6 ॾींहनि खां गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस मंसूर अञा ताईं इतला नाहे ॾिनो। गंबट में खबर से शेयर कई पिया। गंबट में नौजवान नारी 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पढ़ियल नारी सवेरा ज़ाल मंसूर 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम थी वई आहे। नारीअ जे पीउ रियाज़ हुसैन सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त धीअ 6 ॾींहं खां गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस मंसूर अञा ताईं इतला नाहे ॾिनो। ब्रेकिंग न्यूज़ समाचार गंबट में शेयर कई पिया। गंबट में नौजवान नारी 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पढ़ियल नारी सवेरा ज़ाल मंसूर 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम थी वई आहे। नारीअ जे पीउ रियाज़ हुसैन सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त धीअ 6 ॾींहं खां गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस मंसूर अञा ताईं इतला नाहे ॾिनो। आगाह कई पिया कि गंबट में नौजवान नारी 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पढ़ियल नारी सवेरा ज़ाल मंसूर 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम थी वई आहे। नारी जे पीउ रियाज़ हुसैन सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त धीअ 6 ॾींहं खां गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस मंसूर अञा ताईं इतला नाहे ॾिनो। आगाह कई पिया कि गंबट में नौजवान नारी 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। पढ़ियल नारी सवेरा ज़ाल मंसूर 6 ॾींहं खां परिस्रा नमूने गुम थी वई आहे। नारी जे पीउ रियाज़ हुसैन सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त धीअ 6 ॾींहं खां गुम आहे। सोरे ऐं मुड़ुस मंसूर अञा ताईं इतला नाहे ॾिनो। गंबट में तफ़सील मालूम कंदासीं मुमताज़ मेमन खां। जी मुमताज़, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट जो जेको गर्ल्स कॉलेज वारो इलाइक़ो आहे, हुन में जेका नारी आहे सुबेदरो वासण सवेरा उहो जेको पुरस्कार नमूने जेका गुम थी वई, उन वारसनि जेको आहे नारीअ खे जेको आहे सोरे ऐं मुड़ुस ते क़त्ल करण जो जेको इल्ज़ाम लॻाइण जो शक ज़ाहिर कयो आहे। हुनजो चवणु आहे त जेको मुंहिंजी नानी आहे, हुनजी मां 1.5 साल अॻु जेको आहे ममताज़ खोड़े सां शादी कराई हुई ऐं हू मुसलसिल जेको आहे मुंहिंजी न्याणीअ सां विढ़ंदा हुया, हुन ते तशदुद कंदा हुया। केतिरा ई दफ़ा असां हुननि खे चयो, पर हुननि जेको आहे असांजी हिकु न ॿुधी। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां जेका असांजी न्याणी आहे उहा गुम थी वई आहे, जंहिंजो इतला जेको आहे असांजे पाड़े वारनि ॾिनो। जॾहिं असां नानीअ जे मुड़ुस वटि पहुतासीं त हुन असांखे जेको आहे घटि वधि ॻाल्हायो ऐं जेको आहे असांखे चयो त कंहिं महिल रोड़ी किनार में जंप ॾेई छॾियो आहे, कंहिं महिल चए पियो त नानी तव्हांजी जेको आहे ॿिए सां फरार थी वई आहे। ऐं हिन क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे मुतालबो कयो आहे एसएसपी खेत्र खां त असांजी नारी जेका आहे सवेरा हुनखे हथु करण में असांजी मदद कई वञे। हिन जो चवणु त जेको नारीअ जो मुड़ुसु आहे ममताज़ खोड़ो, हुनखे जेको आहे पुलिस असां गिरफ़्तार करायो आहे। पर पुलिस जेका आहे हुनखे महिमाननि जी थाणे ते विहारे छॾियो आहे ऐं जेको आहे हुन का बि जांच वग़ैरह में जेको आहे अमल शुरू न आहे कयो। सख़्तीअ सां जेको आहे मुतालबो कंदे घुर कई त असांजी जेका न्याणी आहे हुनखे हथु करायो वञे। महिरबानी मुमताज़ मेमन तफ़सील ॾियण जे लाइ। you